हाँ नाज़रीन, मदई जी मां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त जमात इस्लामी जी फलाही विंग अल ख़िदमत जे तरफ़ां मदई जी वेझो ॻोठ पलीजा पंवर में ॻोठ जे बरसात मुतसरीन में पकल खाधो तक़सीम कयो वियो। खाधो अल ख़िदमत जे रज़ाकारनि मोइन आफ्ताब भुट्टो, तौफ़ीक़ अहमद भुट्टो, तुफ़ैल पंवर ऐं ॿियनि तक़सीम कयो। अल ख़िदमत जे रज़ाकारनि सचाई न्यूज़ खे ॿुधायो त असां 600 पकल खाधे जा पैकेट हिन वक़्तु ॻोठ में तक़सीम कया आहिनि, जॾहिं त अहिड़े क़िस्म जो सिलसिलो रोज़ाना जारी रहंदो आहे। ॿिए तरफ़ जमात इस्लामी ज़िले शिकारपुर जा अमीर अब्दुर्रहमान मंगरियो सचाई न्यूज़ खे ॿुधायो त असां गुज़िरियल 2 ॾहाकनि खां रोज़ाना जे बेसिस ते ज़िले जे कंहिं न कंहिं ॻोठ में मुतसरीन में खाधो तक़सीम कंदा आहियूं। अमीर ज़िला मज़ीद ॿुधायो त जमात इस्लामी जे ज़ेर निगरानी 2 टेंट सिटी क़ाइमु कया विया आहिनि, जिते 600 खां मथे बरसात खां मुतासिर ख़ानदान रहियल आहिनि, जंहिंजो मुकमल इंतज़ाम अल ख़िदमत संभाले रही आहे। ॿिए पासे ॻोठाणनि जमात इस्लामी ऐं अल ख़िदमत जे फलाही कम जी सराह कई। दिल जी हिम्मत वतन पंहिंजो जज़्बो वतन मुंहिंजी सच्ची लगन सिधो रस्तो वतन। दिल जी हिम्मत वतन पंहिंजो जज़्बो वतन मुंहिंजी सच्ची लगन सिधो रस्तो वतन। खयो आहे कसम खयो आहे बाख़ुदा ॿुधो दुश्मन सभई है वतन ना सदा। हर दिल जो आवाज़ दिल दिल जो आवाज़ पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। एक आगाज़ जी दास्तान सभई, हिक है पंहिंजो घर पासबान सभई। हिक ही सोच आहे, हिक पहचान आ, वतन सब का ऊंचो तुंहिंजो नाओ आ। खयो आहे कसम खयो आहे।